डिवीजनल कमिश्नर मीरपुर खास फैसल अहमद अकीली वासेदार अमलदारन के हिदायत कई आहे त थरपारकर ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी के तरक्की वठाइण ऐं माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि जी फ़रहामी खे यकीनी बणाइण लाइ मास्टर प्लान ते तुर्त अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। अहिड़ी हिदायत हुन अॼु कॉन्फ्रेंस हॉल मिठी में थरपारकर ज़िले जे हेडक्वार्टर खे तरक्की वठाइण जे हवाले सां सॾायल हिक गॾिजाणी जी सदारत कंदे कई। गॾिजाणीअ में डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागिरानी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान खसकेली, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर लेखराज सारंगानी, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी थरपारकर जान मोहम्मद वजीर, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी थरपारकर शमसुद्दीन राठौड़, असिस्टेंट कमिश्नर मिठी फरीद हनीफ, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मिठी डॉक्टर मनोज कुमार मलाणे समेत ॿियनि वास्तेदार खातनि जे अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे कमिश्नर मीरपुर खास फैसल अहमद अकीली चयो त सिंध सरकार पारां थरपारकर ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी खे तरक्की वठाइण लाइ 2017 में मास्टर प्लान तयारु कयो वियो हो, जंहिं तहत ईंदड़ 20 सालनि लाइ रिथाब बंदी कई वई आहे। गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे कमिश्नर चयो त मिठी शहर खे तरक्की वठाए माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि, सिहत, तालीम समेत तफ़रीही ऐं सफ़री सहूलियतुनि जी फ़रहामी लाइ मास्टर प्लान ते तकिड़ो अमल दरामद कयो वञे, जंहिं लाइ संदसि सरबराहीअ में हिक कमेटी अॻुवाट जुड़ियल आहे, जॾहिं त हेठीं सतह ते पिण कमेटियूं जोड़ियूं वञनि त जीअं मास्टर प्लान ते तकिड़ो अमल दरामद खे यकीनी बणाए सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची